कुछ दुनिया में कम अहिड़ा थींदा आहिनि जेके असांखे सुकून ॾींदा आहिनि, कुछ कम अहिड़ा थींदा आहिनि जेके असांखे शांती ॾींदा आहिनि, कुछ कम अहिड़ा थींदा आहिनि जेके जंहिंखे करण में असांखे मज़ो ईंदो आहे, पर ॾाढा घटि कम अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंखे करे करे मज़ो बि अचे, सुकून बि मिले, रूहानी शांती बि मिले ऐं करण खां पोइ घणनि ॾींहंनि ताईं यादि बि रहे। दोस्तों, हूअं त कार्यक्रम जी शुरूआति असां पंहिंजे सिंधी कलामनि सां कंदा आहियूं, पर चूंकि अॼु बसंत पंचमीअ जो ॾींहुं आहे, कार्यक्रम जी शुरूआति मां सरस्वती जी आराधना सां कंदासीं। आमंत्रित करणु चाहींदसि कामिनी केवलाणी ऐं रचना लछवाणीअ खे। तू स्वर की देवी है, संगीत तुझसे हर शब्द तेरा है, हर गीत तुझसे। हम हैं अकेले, हम हैं अधूरे, तेरी शरण हम, हमें प्यार दे माँ। हे शारदे माँ, हे शारदे माँ, हे ज्ञानता से हमें तार दे माँ। हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ। मुनियों ने समझी है, गुणियों ने जानी, वेदों की भाषा पुराणों की वाणी। हम भी तो समझे, हम भी तो जाने, विद्या का हमको अधिकार दे माँ। हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ। महिरबानी। मां सरस्वती जे, बिल्कुलु ताड़ियूं वॼाए था सघो तव्हां, मां सरस्वती जे चरणनि में समर्पित हिन वंदना खां पोइ अचो त साईंअ दर प्रार्थना कयूं कि असां ते पंहिंजी महिर वरसाए, असांखे अॻिते वधण जी प्रेरणा ॾे। आमंत्रित करणु चाहींदसि टीना ऐं रिया लछवाणीअ खे। मेहर मया जा कर वसकारा।
सॼणो प्रार्थना करण सां वीचार सवरंदा आहिनि ऐं दोष परे थींदा आहिनि। साईंअ जी शरण में जॾहिं असां वेंदा आहियूं त असांजा अवगुण पंहिंजो पाण ई दूरि थी वेंदा आहिनि। चवंदा आहिनि प्रेयर में यानी प्रार्थना में एतिरी शक्ति हूंदी आहे कि जॾहिं असां ॿई हथ जोड़े करे ईश्वर अॻियां शीश नवाईंदा आहियूं त ईश्वर पंहिंजी महिर वारी नज़र, पंहिंजी रहम वारी नज़र असांजे मथां विझंदो आहे ऐं असांखे अॻिते वधण जी शक्ति ॾींदो आहे। ज़ाइफ़ाऊं इन करे आहिनि कि उहे मां चयोमांव न सोच, चवंदा आहिनि कोई सोच ई क्रांति आणींदी आहे ऐं सोच सां ई रचनात्मक परिवर्तन ईंदा आहिनि। त अहिड़ी सोच रखे करे कि फीमेल आर्टिस्ट कीअं सिंधियत जे जज़्बे खे मन में खणी करे अॻिते वधनि, उन ई ॾस में सिंधू हेतिरनि सालनि खां ई प्रयास करे रही आहे कि ॾाढो ख़ूबसूरत चयो आहे, हे महादेवियों तुम ही बंधन, तुम ही इस जग की मुक्ति, चल न सकी है बड़े बड़ों की, नारी आगे कोई युक्ति, दुर्गा लक्ष्मी का रूप तुम्ही में बसा हुआ है, किसी न किसी तरह नर जीवन तुम्ही से बंधा हुआ है। त हीअ धरती भी स्त्री ही आहे ऐं स्त्रीअ जी शक्तिअ खे हर कंहिं सुञातो आहे। स्त्री प्यार कंदी आहे त स्त्री विनाश भी कंदी आहे। त अॼु जॾहिं हिन प्रोग्राम ते हेतिरी मूंखे लॻे थो मंच थोरो अॼु भारी थी वियो आहे, धरती त हेतिरनि जो बोझ खणी रही आहे, पर अॼु जी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। मां स्त्री शक्ति जी ॻाल्हि करे रही हुअमि। असां सिंधी माता खे मञींदा आहियूं ऐं माता जे उराणनि खे ख़ूब ॻाईंदा आहियूं। त असांजी अगली जेका परफॉर्मर आहे प्रगति आसनाणी, उहा माता जो ई उराणो खणी करे तव्हांजे साम्हूं अची रही आहे। ठार माता ठार, पंहिंजे बचड़नि खे ठार। हिन ठार माता ठार, पंहिंजे बचड़नि खे ठार, ठार माता ठार, पंहिंजे बचड़नि खे ठार, अम्मा अॻे बि ठारियो अथई, हाणे बि ठार, हे जग तुंहिंजो नंढड़ो ॿार, ओ देवी तो शरण तो शार, हे लंघ लंघे बच्चा पवंदम पार, ठार माता ठार, पंहिंजे बचड़नि खे ठार, ठार माता ठार, पंहिंजे बचड़नि खे ठार, अम्मा अॻे बि ठारियो अथई, हाणे बि ठार, हे जग तुंहिंजो नंढड़ो ॿार, ठार माता ठार, पंहिंजे बचड़नि खे ठार, ठार माता ठार, पंहिंजे बचड़नि खे ठार। अम्मा दान ॾींदीअ दयावान थींदीअ, ॾिठड़ा ॾोह मुंहिंजा माफ़ कंदीअ, अम्मा दान ॾींदीअ दयावान थींदीअ, ॾिठड़ा ॾोह मुंहिंजा माफ़ कंदीअ, ओ देवी तो शरण तो शार, हे जग तुंहिंजो नंढड़ो ॿार, ठार माता ठार, पंहिंजे बचड़नि खे ठार, ठार माता ठार, पंहिंजे बचड़नि खे ठार। अम्मा हेठ भी माड़ी, मथे भी माड़ी, विच माड़ीअ में छिको, अम्मा हेठ भी माड़ी, मथे भी माड़ी, विच माड़ीअ में छिको, अम्मा जी जल जो आई, ओरण जो आई, दिनई सिंदूर जो टिको, ओ देवी तो शरण तो शान, हे लंघ लंघे बच्चा पवंदम पार, ठार माता ठार, पंहिंजे बचड़नि खे ठार, ठार माता ठार, पंहिंजे बचड़नि खे ठार।
वाह, ज़ोरदार ताड़ियूं प्रगति लाइ। जहिड़ो नालो अथसि प्रगति, ओतिरी ई प्रगति बि करे, ओतिरो ई अॻिते बि वधे। प्रोनाउंसिएशन्स ॾाढा क्लियर हुअसि। ॿी ॻाल्हि, जॾहिं घरनि में असां सिंधी ॻाल्हायूं नथा ऐं ॿार असांजा ॿ ऐं ब में अटकिया पिया आहिनि, ॾ ऐं द में अटकिया पिया आहिनि, अहिड़े में हुन जा हिकु हिकु प्रोनाउंसिएशन हेतिरो क्लियर हुजणु साफ़ ज़ाहिर आहे घर में सिंधी ॻाल्हाईंदी हूंदी। ऐं बाक़ी स्वर वग़ैरह उहे त सभु अॻियां हली करे पकिड़े ई वठंदी, सिखंदी त ट्रेन थींदी त उहो सभु करे ई वठंदी। पहिरीं ॻाल्हाइण त अचे सिंधी, जॾहिं ॻाल्हाईंदी तॾहिं त ॻाईंदी, तॾहिं त अॻियां ॿियो कुझु करे सघंदी। त इहा वॾी ॻाल्हि आहे। ख़ूब अॻिते वधे, अहिड़ी असांजी आसीसूं आहिनि हुन सां। मुंहिंजे मन में मालिक तूं अची घरड़ो वसाए, मुंहिंजे मन में मालिक तूं अची घरड़ो वसाए, अंदरि मुंहिंजो थिए आबाद महर जो मेहड़ो वसाए। अचो त झूलण साईंअ जो हिकु भॼन असां ॿुधूं। ॾाढो कॉमन आहे, ॿुधंदा आहियूं ऐं जॾहिं बि ॿुधंदा आहियूं तॾहिं मज़ो ईंदो आहे ॿुधण में। मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, ख़ासि ॻाल्हि, मुंहिंजी ॿेड़ी अथई, ॿेड़ी त झूलण साईं तारींदा ई तारींदा, पर उन तारण खे जेका बालकी, उन ॿेड़ीअ खे तारण लाइ जेका अची करे वेनती करण वारी आहे, उहा ॾाढी नंढी आहे। ऐं उन जी ॻाल्हि त झूलण साईं बिल्कुलु टारे ई न सघंदा। त रिद्धिमा आसनाणी खे आमंत्रित करणु चाहींदमि। जहिड़ो नालो अथसि रिद्धिमा, ओतिरे ई रिदम में ॻाईंदी। ज़ोरदार ताड़ियूं। पहिरीं त हिन जी उमिरि खे सलाम कि एतिरी नंढड़ी थी करे मंच ते अचण जी हिमत कई अथई। मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, पला पाया थी मां जिंदा पीर ते, पला पाया थी मां जिंदा पीर ते, जदिन वारा लालो डेरा, जदिन वारा लालो डेरा, के गनता तो दर फेरा, के गनता तो दर फेरा, तेरी मेरा अमीर फकीर दे, तेरी मेरा अमीर फकीर दे, पल पाया थी मां जिंदा पीर दे, पल पाया थी मां जिंदा पीर दे, मत जीबानी तू मुंहिंजा साईं, मत जीबानी तू मुंहिंजा साईं, बेवाहन जी वसीला तू आई, बेवाहन वसीला तू आई, मत जियाती तू हिंद उकीर ते, मत जियाती तू हिंद उकीर ते, पल पाया थी मां जिंदा वीर ते, पल पाया थी मां जिंदा पीर ते, रंजल चवे ही आशा मुंहिंजी, रंजल चवे ही आशा मुंहिंजी, हिम्मत दे कर मां सेवा तुंहिंजी, हिम्मत दे कर मां सेवा तुंहिंजी, छो त नाहे भरोसा शरीर ते, छो त नाहे भरोसा शरीर ते, पल पाया थी मां जिंदा पीर ते, पल पाया थी मां जिंदा पीर ते, गला चाढ़िया थी मां तस्वीर ते, गला चाढ़िया थी मां तस्वीर ते। ज़ोरदार ताड़ियूं रिद्धिमा लाइ। सिंधी स्वर कोकिला, सिंधी सुरनि जी देवी भगवंती नावाणीअ खे भला इन खां वॾी कहिड़ी श्रद्धांजलि हूंदी कि असांजियूं कोशिशूं हली रहियूं आहिनि कि हिकु न घटि में घटि 10-15 भगवंतियूं नावाणियूं त पैदा कयूं। त इन खां वॾी श्रद्धांजलि मां नथी सम्झां, मुंहिंजी सम्झ मूजिबि इन खां वॾी श्रद्धांजलि कोई नथी थी सघे। भगवंती नावाणीअ खे प्रेरणा ॻाइण जी पंहिंजी ॾाॾीअ खां घर में ई मिली। संदसि ॾाॾी घर में जॾहिं भॼन ॻाईंदी हुई त हूअ बि शायदि एतिरी नंढी रही हूंदी जॾहिं पंहिंजी ॾाॾीअ सां गॾु उहा भॼन ॻाइण वेही रहंदी हुई। ऐं ॻाईंदे ॻाईंदे उनखे लॻो, वॾनि खे घर में लॻो कि हिन बालकीअ में त ॾाढो हुनरु आहे, तॾहिं हुनखे संगीत जी शिक्षा ॾिनी वई।
कोई नंढो नालो न आहे भगवंती नावाणी। असां शायदि इहो सम्झंदा आहियूं कि सिर्फ़ु सिंधी गीत ॻाईंदी आहे, पर हुन केतिरियुनि हिंदी फिल्मुनि में बि हुन जी आवाज़ खे असांखे ॿुधण लाइ मिलियो। उन जा नाला मां तव्हांखे अॻिते ज़रूरु ॿुधाईंदमि। हाणे मां आमंत्रित करे रही आहियां समीक्षा लछवाणी खे। अम्मा माईअ खे ओरिया, अम्मा भेज भिनीअ पिरभा। अम्मा माईअ खे ओरिया, अम्मा भेज भिनीअ पिरभा। लोक सॼोई निंड में जीजन मूंखे तुंहिंजी तार। लोक सॼोई निंड में जीजन मूंखे तुंहिंजी तार। तो शरण तो श्याम मिठी माई, तो शरण तो श्याम ठरी माता, तो शरण तो श्याम। अम्मा तो दरियानो थम हीअ बार, ठरी कंदीअ तूं ते ठार। अम्मा तो दरियानो थम हीअ बार, ठरी कंदीअ तूं ते ठार। हीअ लख लंघाए पवंदम पार, अम्मा अॻे बि ठारे हींअर बि ठार। सुंदर देवी वाधाई ॾियार। तो शरण तो श्याम मिठी माई, तो शरण तो श्याम ठरी माता, तो शरण तो श्याम। अम्मा नींगर विधो थम तुंहिंजे तॾे, घारी ॾींदीअ जग खां अॻे। अम्मा नींगर विधो थम तुंहिंजे तॾे, घारी ॾींदीअ जग खां अॻे। तंहिंखे ॾींदीअ जीअ जो कराए, अम्मा ठरी अची तूं ठार कंदीअ। ॾाण ॾेई उपकार कंदीअ। तो शरण तो श्याम मिठी माई, तो शरण तो श्याम ठरी माता, तो शरण तो श्याम। अम्मा माईअ खे ओरिया, अम्मा भेज भिनीअ पिरभा। लोक सॼोई निंड में जीजन मूंखे तुंहिंजी तार। तो शरण तो श्याम मिठी माई, तो शरण तो श्याम ठरी माता, तो शरण तो श्याम। महिरबानी। महिरबानी समीक्षा। सॼणो, असांखे हिन रब हिकु ज़िंदगी बख़्शी आहे ऐं असां हिन ज़िंदगीअ में हुन रब खां शोहरतूं घुरंदा रहिजी वेंदा आहियूं। एतिरियूं शोहरतूं कि असांजो पेट भरजंदो ई कोन्हे। ज़िंदगी गुज़ारे छॾींदा आहियूं इहे शोहरतूं घुरंदे घुरंदे, ऐं पोइ आख़िरी में ख़बर पवंदी आहे कि जीअण जी मोहलत ॾाढी घटि मिली सघी। ज़िंदगीअ जे केतिरनि रंगनि खे भगवंतीअ संगीत जे ज़रिए सुञातो।
जीअं त मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो कि संगीत जी पहिरीं शिक्षा हुनखे पंहिंजी ॾाॾीअ खां पंहिंजे घर में ई मिली, पर अॻिते जॾहिं जीअं ई ख़बर पई कि हुन में एतिरो हुनरु आहे त हुनखे हुनजे घर वारनि व्यावहारिक शिक्षा इंडियन पीपल्स में कनू घोष ऐं कनू राव जे मार्गदर्शन में शिक्षा लाइ मोकिलियो। भगवंतीअ जो झुकाव रविंद्र संगीत जी तरफ़ बि रहियो। ॾाढो ॾुखियो आहे, सिंधियत खे ऐं रविंद्र संगीत खे जोड़णु ॾाढो ॾुखियो आहे, पर इन में बि हींअर हाणे वञी करे आज़ादीअ जे विरहाङे जे हेतिरनि सालनि खां पोइ सिंधियत जे क्षेत्र में हाणे वञी करे कमु थी रहियो आहे। ॻाल्हि करे रहियासीं भगवंतीअ जी। भगवंतीअ जॾहिं विरहाङे खां पोइ हिंदुस्तान पहुची, उन टाइम ते वक़्तु अहिड़ो अची वियो कि ॿार सिंधियत खां थोरो परे थींदा विया। अहिड़े में हुनजी ज़िम्मेदारी अञा वधी वई ऐं उनखे गाइडेंस मिलियो सदाहयात साहित्यकार गोविंद माली साहब जो। जीअं त मां थोड़ी देरि पहिरीं ॿुधायो कि समीक्षा असांजी टिनिनि विधाउनि में हुनरमंद आहे, तीअं ई भगवंतीअ में बि केतिरियूं क्वालिटीज़ हुयूं। गोविंद माली साहब हुनजे अंदरि लिकियल प्रतिभा खे सुञातो ऐं उनखे न सिर्फ़ु संगीत जे प्रति बल्कि अभिनय जे प्रति बि उनजी हॉबी जेका हुई, उनजो शौक़ु जेको, उनखे अॻियां वधारायो। हाणे मां आमंत्रित करे रही आहियां इन ॾिस में वंशिका चांदवाणी खे। अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे, त हीअ बि उन रब खे ई सॾु ॾेई रही आहे जंहिं रब जी ॻाल्हि मां थोड़ी देरि पहिरीं कई। वंशिका। अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे, अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे, अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे। कोई राजा कोई फ़कीर बाज़ीगर जी बाज़ी आहे, कोई राजा कोई फ़कीर बाज़ीगर जी बाज़ी आहे। अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे, अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे। शल पंहिंजी महर करे, नोह असांजा की न ॾिसे शल पंहिंजी महर करे। अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे, अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे। छड़ कर निवड़त जरे जरे, तौबा करे तकबर छड़ कर निवड़त जरे जरे। कहलाए तो कूड़ करी वेंद खाली हथड़ा करे, कहलाए तो कूड़ करी वेंद खाली हथड़ा करे। अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे, अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे। सफ़र करे, पीर पैगंबर की विया वेंदो हर को सफ़र करे। हाकम हुक्म हलाए विया विया ज़ालिम ज़ुल्म करे, हाकम हुक्म हलाए विया विया ज़ालिम ज़ुल्म करे। अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे, अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे।
डरे यारी रखुरा जनून सां जो दम दम कदुर करे यारी रखुरा जनून सां जो दम दम कदुर करे अलाए जे छा में राज़िया अलाए जे कैसा राज़िया अलाए जे छा में राज़िया अलाए जे कैसा राज़िया कोई राजा कोई फ़कीर बाज़ी कर जी बाज़िया कोई राजा कोई फ़कीर बाज़ी कर जी बाज़िया अलाए जे छा में राज़िया अलाए जे कैसा राज़िया अलाए जे छा में राज़िया अलाए जे कैसा राज़िया अलाए जे छा में राज़ी आहे अलाए जे कंहिंसां राज़ी आहे पर मां चवां थी जंहिं मंच तां हेतिरियूं न्याणियूं मिली करे ईश्वर जे दर अॻियां इहो ॻाईंदियूं त ईश्वर त हुननि जी हर ॻाल्हि में राज़ी थी ई वेंदो वधीक मनाइण जी ज़रूरत ई न पवंदी बिल्कुलु राज़ी थी वेंदो ॾाढो ख़ासि ॾींहुं आहे अॼु सॼणो असां भगवंती नावाणीअ जी जयंती उन्हनि जो जनमु ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं उहा न सिर्फ़ु उनखे सिर्फ़ु गायका चवणु सिर्फ़ु ख़ाली गायका चवणु त शायदि सही न थींदो जस्टिफाइड न थींदो टोटल परफॉर्मर हुई हूअ जीअं त मां ॿुधायो संगीत सां गॾोगॾु ऐं जंहिंजो गाइडेंस उनखे मिलियो सदाहयात साहित्यकार गोविंद माली साहबु सिंधी त्रिमूर्तीअ मां हिकु उन्हनि जे गाइडेंस सां ई हुई नाटकनि जी तरफ़ मुड़ी ऐं फिल्मुनि जी तरफ़ मुड़ी उन्हनि जो हमेशह चवणु हूंदो चेंज इज़ द लॉ ऑफ लाइफ अॼु असां जॾहिं पंहिंजा नवां गायक ॾिसंदा आहियूं सिंधीअ में जेके ॻाइनि था उन्हनि खे जॾहिं चवंदा आहियूं की हीअ बि करिणो आहे एक्टिंग बि करे वठि हीअ बि करे वठि त उहे ॾाढा फोकस्ड आहिनि उहे चवंदा आहिनि न सिर्फ़ु सिंगिंग मतिलबु सिंगिंग हिते वेठल हिकिड़ी गायका जे बारे में मां ॻाल्हाए रही आहियां तॾहिं मां उनखे ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे हिकु भेरो मां उनखे चयोमांसि की तोखे ख़बर अथई भगवंती नावाणी जेका सुञाणप आहे अॼु मूंखे नथो लॻे कोई शादी उन्हनि जे लाॾनि जे बिना पूरी थींदी हूंदी सिंधियुनि जी हिकु बि शादी भगवंती नावाणीअ जे लाॾनि जे बिना त कोन पूरी थींदी आहे मतिलबु उहा त पर्यायवाची आहे सिनोनिम आहे सिंधी लाॾनि जो असांजी भेण भगवंती नावाणी त मां अॼु जे कलाकारनि खे घणे भेरा जॾहिं मुलाक़ात थींदी आहे त इहो ई सम्झाईंदी आहियां की टोटल परफॉर्मर थियण बि ॾाढी वॾी ॻाल्हि आहे त जॾहिं भगवंती नावाणी करे सघंदी हुई त वाई नॉट टुडेस सिंगर छो न ही न्याणियूं छो थियूं करे सघनि ऐं कोशिशि छो थियूं करे सघनि त ख़ैर सद्बुद्धि मिलंदनि उन्हनि खे बि सुठी रस्ते ते हलंदियूं भगवंती नावाणी फिल्मुनि में जिन फिल्मुनि में कमु कयो उन्हनि फिल्मुनि जे बारे में मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाइणु चाहींदमि रविंद्र संगीत जी ॻाल्हि पई कयां चित्रा बरुआ ऐं हेमंत कुमार सां प्रभावित रही भगवंती नावाणी ऐं उनजी वॉइस एतिरी मेलोडियस हूंदी हुई की जेके मासिस हूंदा मतिलबु आम जन हूंदा उहे ॿधिजी वेंदा उनजी आवाज़ में इन तरह सां ॿधिजी वेंदा ऐं ॿधिजी इन करे वेंदा की उनजी आवाज़ ते हर गानो सूट कंदो चाहे उहो पारंपरिक सिंधी लाॾो हुजे चाहे ओराणा हुजनि चाहे कुझु वेस्टर्नाइज़ म्यूज़िक हुजे उहो बि उनजी आवाज़ खे सूट कंदो हो ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे की अॼु असां अगरि 10, 20, 15, 40, 50 ऐं 100 शोज़ था कयूं ख़ुशि था थियूं हुन पंहिंजे 25 सालनि जे करियर में 3000 शोज़ जी सॼणो 3000 शोज़ में परफॉर्म कयो 3000 ॾाढी वॾी ॻाल्हि आहे साल में 365 ॾींहं थींदा आहिनि यानी तव्हां सोचियो कि उहा केतिरी महिनत कंदी हूंदी ऐं केतिरो वक़्तु न सिंधी संस्कृतीअ जे लाइ ॾिनो सिंधी कला लाइ ॾिनो हिन खेत्र में ॾिनो ॾाढी वॾी ॻाल्हि आहे हुन जिन फिल्मुनि लाइ प्लेबैक सिंगिंग कई आहे उन्हनि फिल्मुनि में ख़ासि तौर सां झूलेलाल लाडली सिंधूअ जे किनारे शल धीअर न ॼमन होजमालो कंवरराम हल त भॼी हलूं ऐं परदेसी प्रीतम जा नाला ख़ासि रूप सां वरिता वेंदा आहिनि ऐं केतिरियुनि सिंधी फिल्मुनि में हिन एक्टिंग बि कई नाटकनि जा नाला आहिनि महिमान गुस्ताकी माफ़ तुंहिंजो सो मुंहिंजो ऐं देश जी ललकार कुझु नाटकनि जा नाला आहिनि जिन में भगवंती नावाणीअ पंहिंजे एक्टिंग पंहिंजे अभिनय जा हुनर ॾेखारिया हाणे कहाणीअ में थोरो सो ट्विस्ट था आणियूं हिते मंच ते न सिर्फ़ु गायकाऊं मौजूदु आहिनि असांजी कुझु ॾाढियूं वरिष्ठ कवियत्रियूं बि मौजूदु आहिनि जेके हिन वक़्तु सॼे हिंदुस्तान सां जुड़ियल आहिनि पंहिंजे लेखनीअ जे ज़रिए पंहिंजे कलम जे ज़रिए कलम में वॾी ताक़त थींदी आहे ऐं स्त्री जीवन जी ॻाल्हि कजे त केतिरा रूप उनखे ज़िंदगी ॾेखारींदी आहे केतिरा रंग ॾेखारींदी आहे घर में रोटी ठाहिणी पवंदी अथसि गृहिणी चवाराईंदी आहे ऑफिस में कमु कंदी आहे त कर्मचारी चवाराईंदी आहे त उन्हनि सभिनी रंगनि खे पंहिंजी भावनाउनि खे जॾहिं हू कलम सां कागज़ ते उकेरे थी त कविता बणिजे थी ऐं अहिड़ियूं ई केतिरियूं कवियत्रियूं मंच ते मौजूदु आहिनि मां सभिनी खां पहिरीं
सॾु ॾियणु चाहींदमि हिकु असांजी अहिड़ी कवियत्री खे जेका मंच संचालिका बि ॾाढी सुठी आहे ऐं उनखे ॾिसी करे असां फ़ख़ुरु महसूसु कंदा आहियूं। हर्षा मूलचंदाणी, ज़ोरदार ताड़ियुनि सां हर्षा खे आमंत्रित कंदसि ऐं गुज़ारिश कंदसि कि अची करे पंहिंजी रचना प्रस्तुत करे। हिकु ॿी ख़ासि ॻाल्हि, जेसि ताईं हर्षा शुरू करे, भगवंती नावाणीअ जी मुर्क ते अलाए घणा घायल थी वेंदा। चवंदा आहिनि उनजी मुस्कुराहट में एतिरी ताक़त आहे हूंदी हुई कि उनजी मुस्कुराहट ई मासिस खे स्टेज ते उनजे प्रेज़ेंस सां ॿधण लाइ मजबूर कंदी हुई। त ही जेके असांजी परफॉर्मर्स नज़र, हर्षा जी मुस्कुराहट ते बि मां ज़रूरु कॉम्प्लीमेंट करणु चाहींदसि कि परफॉर्मर सिंगिंग जेको बि केर बि आहे, इवन मंच संचालन जेको करे थो, उन जे चेहरे ते मुस्कान हुजणु बेहद ज़रूरी आहे ऐं नवनि लाइ इहो सबक़ बि आहे जेके अॼु पहिरियों भेरो मंच ते वेठा आहिनि। हर्षा। अमृत वेले कूके कोयल, अमृत वेले कूके कोयल, रुत बसंती आई आ। अमृत वेले कूके कोयल, रुत बसंती आई आ। झिंगुर बजनकार कई अज, रुत बसंती आई आ। आई मस्ती लहरुन में, आई मस्ती लहरुन में, रुत बसंती आई आ। मौज मचाई हवाउन अज त रुत बसंती आई आ। वहंदी वहंदी नदी चवे थी, वहंदी वहंदी नदी चवे थी, रुत बसंती आई आ। घाट घाट ते मौज मची आ, रुत बसंती आई आ। पीली पीली सरें खेत में, पीली पीली सरें बि खेतन में लहराई आ। गुल फुलन सां महके चमन, रुत बसंती आई आ। फुर 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 आई तितलियों, फुर 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 आई तितलियों, प्यार जी मस्ती छाई आ। गुल सां भंवरे जो मिलन अज, रुत बसंती आई आ। तारन में आई चमक आ, तारन में आई चमक, पपीहे पियो पियो गाई आ। चांड्रो किया में चमके जुगनू, रुत बसंती आई आ। कयूं सोरह सिंगार अज त, कयूं सोरह सिंगार अज त, रुत बसंती आई आ। मोटी ईंदो प्रियतम अज त, रुत बसंती आई आ। अज रुत बसंती आई आ। हिकु ॿी नंढड़ी सी नज़्म आहे, तरसां थो। सुकून हाणे नथो मिले, सुकून हाणे नथो मिले, एकांत जे लाइ तरसां थो। भीड़ ई भीड़ा दुनिया में, हर हंध रस्ते लाइ तरसां थो। जीवन सफ़र आहे लंबो, जीवन सफ़र आहे लंबो, ॻोल्हियां थो हमराह खे। जीवन सफ़र आहे लंबो, ॻोल्हियां थो हमराह खे। पातल आहे थाली समूह, पेट भरण लाइ तरसां थो। जाम मय जा चौ तरफ़, जाम मय जा चौ तरफ़, उञ लुछाए थी छो घणो। कलम साण कागर आहिनि, कलम साण कागर आहिनि, वीचारनि लाइ तरसां थो। दवा ॾिनी दिलबर मगर, दवा ॾिनी दिलबर मगर, ज़ख़्म करे थो छो घणो। दवा मिली दिलबर मगर, दवा ॾिनी दिलबर मगर, ज़ख़्म करे थो छो घणो। ख़ुशी मिली आहे बेपनाह, हिकु सुहिणे ग़म लाइ तरसां थो। हिकु सुहिणे ग़म लाइ तरसां थो। हलचल आहे अॼु घणी, हलचल आहे अॼु घणी, दिलि जे समुंड में। हलचल आहे अॼु घणी, दिलि जे समुंड में। अहिड़ी ज़िंदगी आहे जी वरिती, बसि प्यार जे मौत लाइ तरसां थो, तरसां थो। वाह, क्या बात है। हर्षा जी हिन प्रस्तुति ते, हिन गज़ल ते, हिन कविता ते मूंखे हिकु लाइन यादि अची रही आहे। कोई दीवानो चवंदो आहे, कोई दीवानो चवंदो आहे, कोई पागल चवंदो आहे, मगर धरतीअ जी बेचैनीअ खे
बादल ई सम्झंदो आहे। त स्त्री जॾहिं पंहिंजी काई बेचैनी, जॾहिं पंहिंजो कोई ॾुख, जॾहिं पंहिंजी कोई भावना जो इज़हार करे थी त उनखे सम्झण लाइ उनजो पूरक पुरुष ई खपंदो आहे। उनखे सम्झण लाइ हिकु पुरुष ॾाढो ज़रूरी आहे। त स्त्री ऐं पुरुष हिक ॿिए जा पूरक आहिनि, इन में कोई दो राय कोन्हे। अहिड़ी भावनाउनि खे प्रस्तुत करण वारी हर्षा खे हिते मूंखे लॻे थो सम्झण वारा असां सभु हिते वेठा आहियूं, असांजूं भेनरूं बि। कंहिंखे पंहिंजे दिलि जूं भावनाऊं लॻियूं हूंदियूं, कंहिंखे लॻो हूंदो की बिल्कुलु सच पई थी चए, असां छो नथा लिखी सघूं। ज़ोरदार ताड़ियूं हर्षा मूलचंदाणीअ लाइ। ॾाढो क़िस्मत वारी सम्झमि कि अॼोके ॾींहुं मां हिते हुअमि, मूंखे मौक़ो मिली वियो हिन मंच ते संचालन करण जो। त अहिड़ी हिकिड़ी ॿी कलाकार आहे जेका हिन मंच तां पहिरियों दफ़ो अची रही आहे। मूंखे ख़बर आहे हींअर हुनजी हार्ट बीट्स वधी वई हूंदियूं, धक 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 थोरी सी थींदी हूंदी, पर अचो ज़बरदस्त कॉन्फिडेंस सां गॾु अचो ऐं अची करे परफॉर्म कयो, पंहिंजी प्रस्तुति ॾियो। मधु मोनानी, ज़ोरदार ताड़ियुनि सां आमंत्रित करणु चाहींदसि। यार चयो ओ मुंहिंजो यार अञा की न आयो, हिकु अखि मुंहिंजी रोज़ थी फड़के, ॿी अखि रोधन लायो, सींध ऐं सुरमा विया सभु विसरी, वेझण विरह विसरायो, चित न लगे कंहिं चीज़ सां चंदर, मुंहिंजो यार परदेस वसायो। हलिया हलिया सुहिणा, हलिया हलिया मिठड़ा, हलिया हेॾे हेॾे के बटे दम गॾु गुज़ारियूं, हाण न लॻाए। हलिया हलिया सुहिणा, हलिया हलिया मिठड़ा, हलिया हेॾे हेॾे के बटे दम गॾु गुज़ारियूं, हाण देर न लाइ। हलिया हलिया जानी जी
आत चंदन हाल ओरू दिल जो दिल खोले, हाय दिल खोले। आत चंदन हाल ओरू दिल जो दिल खोले, हाय दिल खोले। तू तो खुश ही मगर मुखे विधई रोले, हाय विधई रोले। के बटे गालियूं ॿुधीवन, के बटे तू ॿुधाए, के बटे गालियूं ॿुधीवन, के बटे तू ॿुधाए। के बटे दम गॾु गुज़ारियूं हाणे देर न ला। हलिया हलिया सुहिणा, हलिया हलिया मिठड़ा, हलिया हेॾे हेॾे हा। के बटे दम गॾु गुज़ारियूं हाणे देर न ला। हलिया 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 हलिया। पहिरें जे भेरे जे हिसाब सां ॾिठो वञे त ॾाढो सुठो। ताड़ियूं हिकु भेरो वरी बणजनि थियूं मधु लाइ। कोशिशि इहा हुजणु खपे कि जेको पहिरियों भेरो मंच ते अचे थो ऐं संगीत लाइ अचे थो, अॼु जी तारीख़ में बि 80 साल खां वधीक उमिरि वारी लता मंगेशकर चवंदी आहे कि मां अञा संगीत खे सिखां पई थी। त संगीत त हिकु तपस्या आहे, मेडिटेशन आहे। हिकु भेरे में असां कंहिंखे डायग्नोस करे वठूं कि हू केतिरो सुठो सिंगर ठही थो सघे, ॾाढो ॾुखियो आहे। चवंदा आहिनि जॾहिं भगवंती नावाणी शोज़ कंदी हुई त शायदि हीअ हिकिड़ी अहिड़ी गायिका हुई, हिकु इकलौती गायिका हुई उन वक़्त ते, जेका एतिरा शोज़ करे ऐं ऑडियंस सां डायरेक्ट उनजो कॉन्टेक्ट हूंदो हो। मतिलबु हिकु हिकु सां उनजी मुर्क में ई उहा कशिश हूंदी हुई कि हिकु हिकु वेठल ऑडियंस में हिकु हिकु वेठल माण्हू उन सां दिमाग़ी तौर ते जुड़िजी वेंदो हो, रूहानी स्तर ते संगीत जे माध्यम सां जुड़िजी वेंदो हो। त अहिड़ी कशिश हुई उनजी आवाज़ में, उनजे संगीत में, ऐं उन बि हिकिड़ी तपस्या ई कई। पर हा, इहा ॾाढी ॾुख जी ॻाल्हि रही कि ॾाढी जल्दी उन हिन फ़ानी दुनिया खे अलविदा चयो, ॾाढी जल्दी हूअ असांखे छॾे करे वई हली। ऐं विरहांगे खां पोइ जॾहिं उहो दौरु आयो जॾहिं असां पंहिंजे अझे ऐं पंहिंजे रोटीअ लाइ स्ट्रगल करे रहियासीं, संघर्ष करे रहियासीं, उन वक़्त ते सिंधियत सां थोरो सो असांजी क़ौम परे थी वई। ऐं उहो वक़्तु अहिड़ो रहियो जॾहिं भगवंती नावाणी ॿी ॿोलियुनि, ॿिए स्थानीय भाषाउनि सां बि जुड़ी ऐं ॿिए प्रादेशिक भाषाउनि सां बि जुड़ी। उन वक़्त ते उहो दौरु बि आयो जॾहिं सिंधियत खां थोरो सो उनजो ध्यानु डाइवर्ट थियो, पर उनखे सपोर्ट करण वारा उनजा गाइड वेठा, गोविंद माली साहब, जंहिं वरी उनखे हिमतायो। ऐं हाणे मां आमंत्रित करणु चाहींदसि हिकु ॿी बालकीअ खे, रोशनी तनवाणी, जेका पंहिंजे जीवन सां गॾोगॾु असां सभिनी खे बि संगीत जी रोशनीअ सां सराबोर कंदी। रोशनी तनवाणी, ज़ोरदार ताड़ियुनि सां आमंत्रित करणु चाहींदसि। भेनरड़ी मूत सुई विनाई, आयलड़ी मूत सुई विनाई। भेनरड़ी मूत सुई विनाई, आयलड़ी मूत सुई विनाई। सोनवर्णी सुई रेशम जो धागो, सोनवर्णी सुई रेशम जो धागो। भेनरड़ी मूत सुई विनाई, आयलड़ी मूत सुई विनाई। सेवण जे शहर मां मूं सुई घुराई, सेवण जे शहर मां मूं सुई घुराई। चौमुख भरींदे इतनो विनाई, चौमुख भरींदे इतनो विनाई। भेनरड़ी मूत सुई विनाई, आयलड़ी मूत सुई विनाई। सोनवर्णी सुई रेशम जो धागो, सोनवर्णी सुई रेशम जो धागो। भेनरड़ी मूत सुई विनाई, आयलड़ी
त सुई विञाई। सखर जे शहर मां वो सुई घुराई, सखर जे शहर मां वो सुई घुराई। चोली भरी दे इतनो विञाई, चोली भरी दे इतनो विञाई। भेनरड़ी मूं त सुई विञाई, आयलड़ी मूं त सुई विञाई। सोनवर्णी सुई रेशम जो धागो, सोनवर्णी सुई रेशम जो धागो। भेनरड़ी मूं त सुई विञाई, आयलड़ी मूं त सुई विञाई। कराची जे शहर मां वो सुई घुराई, कराची जे शहर मां वो सुई घुराई। चुनरी भरी दे इतनो विञाई, चुनरी भरी दे इतनो विञाई। भेनरड़ी मूं त सुई विञाई, आयलड़ी मूं त सुई विञाई। सोनवर्णी सुई रेशम जो धागो, सोनवर्णी सुई रेशम जो धागो। भेनरड़ी मूं त सुई विञाई, आयलड़ी मूं त सुई विञाई। सोनवर्णी सुई रेशम जो धागो, सोनवर्णी सुई रेशम जो धागो। भेनरड़ी मूं त सुई विञाई, आयलड़ी मूं त सुई विञाई। भेनरड़ी मूं त सुई विञाई, आयलड़ी मूं त सुई विञाई। ज़ोरदार ताड़ियूं रोशनीअ लाइ। भेनरड़ी मूं त सुई विञाई। सुई विञाइजंदी तॾहिं जॾहिं सुई हथ में खणंदासीं। अॼुकल्ह जूं भेनरूं त मूंखे नथो लॻे कि सुई केरु हथ में खणंदो आहे। ज़मानो उहो अची वियो आहे कि शर्ट जो बटन, फिल्मूं ॾिसंदासीं पुराणियूं त फिल्मुनि में ॾाढो हिकु सीन इम्पॉर्टेंट अधिकतर फिल्मुनि में यूज़ थींदो कि हीरो हीरोइन जो जॾहिं कोई सीन ईंदो हो, बटन टुटंदो हो ऐं मुड़ुसु ज़ाल खे सॾु कराईंदो कि बहाने सां सॾु कराईंदो। जॉइंट फैमिली सिस्टम हूंदो कि अची करे बटन लॻाए सुईअ सां, सुई धागे सां, ऐं पोइ उन्हनि जो जेको रोमांटिक सीन क्रिएट थींदो त सुई धागो हिकु ॾाढो इम्पॉर्टेंट रोल अदा कंदो हो नायक नायिका जे विच में। पर अॼु त ॾुखी ॻाल्हि इहा आहे कि असांजूं भेनरूं सुई नथियूं खणनि त विञाइण जी ॻाल्हि त परे जी थी वई। सुई गुम किथां थिए ॾाढा जी, हा उहा सुई हणण लाइ। ऐं वॾी ॻाल्हि भाऊ हैरानी जी ॻाल्हि इहा आहे कि शर्ट जो बटन टुटे थो त बटन टाकणो कोन्हे, शर्ट वई पुराणी थी वई, हटायो अलमारीअ मां ई निकिरी वई, केरु बटन टाकींदो? आहे कि न? सही थी चवां न? जेके जेके खिलनि पिया थियूं उहे पक इहो ई कंदियूं अथव। मां इहो कंदी आहियां। त ख़ैर घटि घटि सुई धागो घुरे बि थो केरु त घर में ॻोल्हणो थो पवे। अॼुकल्ह ज़मानो इहो अची वियो आहे। थी थो सघे असां हिकु अहिड़े शहर में रहूं था, असां थोरो ध्यानु ॾियूं था, बाक़ी अगरि असां वॾनि शहरनि जी ॻाल्हियूं ॾिसूं त इहो ई हाल अथव। ख़ैर गाने जा लिरिक्स ॾाढा ख़ूबसूरत आहे, ॿुधी करे मज़ो अची वियो कि भेनरड़ी मूं त सुई विञाई ऐं रेशम जो धागो ऐं जेको बि मज़ो अची वियो ॿुधी करे। ज़ोरदार तौड़ियूं रोशनीअ खे एतिरो सुहिणो गीत ॿुधाइण लाइ। सॼणो ज़िंदगी उहा नाहे जेका असां जी सघंदा आहियूं, ज़िंदगी उहा नाहे जेका असां जी सघंदा आहियूं, ख़ुशी उहा नाहे जेका असां महसूसु कंदा आहियूं, पर ख़ुशी त उहा आहे जेका असां ॿियनि खे बि ॾेई सघंदा आहियूं।
चवंदा आहिनि जेको पाण वटि हुजे, जेको असां वटि आहे, उहो ई असां ॿियनि खे ॾेई सघंदासीं। ऐं जे असां वटि ख़ुशियूं आहिनि त उहे ख़ुशियूं असां विरहाए बि सघंदासीं। मां औरत आहियां, मां औरत आहियां, मां प्यारु कंदी आहियां, मां मनोहार बि कंदी आहियां, मां पालनहार आहियां, मां गुहार कंदी आहियां, मां सृजन कंदी आहियां, मां रचयिता आहियां, मां जननी आहियां, मां सत्य आहियां, मां शिवम आहियां, मां सुंदर आहियां। एतिरियुनि ख़ूबियुनि सां गॾु औरत जनम थी वठे, एतिरियुनि ख़ूबियुनि सां गॾु। ऐं केतिरी सुहिणी ॻाल्हि आहे कि औरत सभिनी जा बोझ खणंदे सभिनी खे प्रेरणा बि ॾिए थी ऐं सॼी दुनिया खे हलाए थी। अॼु जी तारीख़ में जॾहिं हिक तरफ़ केतिरा माण्हू कन्या भ्रूण हत्या ऐं बालिकुनि खां परे रहण जा तरीक़ा ॻोल्हे रहिया आहिनि, अहिड़े में कंहिं संस्था पारां सिर्फ़ु स्त्री शक्ति खे मंच ते सॾु कराए उनखे प्रेरणा ॾियणु तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं इन लाइ मां सिंधुअ खे सैल्यूट कंदसि कि उहे पंहिंजा ही प्रयास हमेशह क़ाइमु रखे ऐं नवनि नवनि बालिकुनि खे असांजी स्त्री शक्तिअ खे मंच ईअं ई ॾींदी रहे, ताकी उहा हमेशह सत्यम शिवम ऐं सुंदर बणी रहे, हमेशह पंहिंजी ख़ूबसूरतीअ सां जग खे झिलमिलाईंदी रहे। हाणे मां सॾु ॾेई रही आहियां हिकु अहिड़ी गायिका खे जेका अॼु सिंधुअ जे मंच ते शुरूआति त उन कई हुई, पर अॼु सिंधी संगीत जे क्षेत्र में राष्ट्रीय स्तर ते पंहिंजी सुञाणप क़ाइमु करे चुकी आहे। साउथ खां वठी नॉर्थ खां वठी साउथ ताईं ऐं ईस्ट खां वठी वेस्ट ताईं। जी दोस्तों, साउथ में तव्हां चेन्नई ॿुधो, बैंगलोर ॿुधो, उते बि परफॉर्म करे आई आहे। ईस्ट में तव्हां गोरखपुर ॿुधो, सिक्किम ॿुधो, उते बि परफॉर्म करे आई आहे। ऐं उहा गायिका असांजे शहर संत हिरदाराम नगर जी आहे, असांजे हिन नंढड़े संत नगरीअ जी आहे। ज़ोरदार ताड़ियुनि सां आमंत्रित करणु चाहींदसि कामिनी केवलाड़ीअ खे। दिल गजब में वही हली गजब में वही हली, बस दाग दादल छो न वियो। दोस्तों अहिड़े जीअण खां मौत मुंहिंजो छो न थियो। सुख फिटाए दुख पिरायुम, सुख फिटाए दुख पिरायुम, वाह जो सौदो कयुम। जो मूं पंहिंजो भायो थे, छाख मुंहिंजो छो न थियो। यार जे ख़ातिर असांजो सिर वियो तां सोन थियो। हेॾी कुर्बानीअ मझां बेदाग दादन जो न थियो। दिल खुदा हिकड़ी ॾिनी, साब मूं तोखे ॾिनी। दिल खुदा हिकड़ी ॾिनी, साब मूं तोखे ॾिनी।
दिल खुदा हिकड़ी ॾिनी साब मूं तोखे ॾिनी दिल खुदा हिकड़ी ॾिनी साब मूं तोखे ॾिनी ज़िंदगी रब खां पिनी साब मूं तोखे ॾिनी दिल खुदा हिकड़ी ॾिनी साब मूं तोखे ॾिनी दिल खुशीअ जी हर घड़ी पंहिंजी हयातीअ खां खसे दिल खुशीअ जी हर घड़ी पंहिंजी हयातीअ खां खसे साह जे रग खां छिनी साब मूं तोखे ॾिनी साह जे रग खां छिनी साब मूं तोखे ॾिनी दिल खुदा हिकड़ी ॾिनी साब मूं तोखे ॾिनी दिल ने जा दिल ने जा मालिक मौला ओही मुंहिंजी दुआ क़बूल कजा मुंहिंजे प्यारे प्रिय जी पारत थई हीअ मुंहिंजी सदा तूं क़बूल कजा रोज़ अल्लाह खे दिलबर दुआउन बाग में रोज़ अल्लाह खे दिलबर दुआउन बाग में आस आ दिल जी उनी साब मूं तोखे ॾिनी दिल खुदा हिकड़ी ॾिनी साब मूं तोखे ॾिनी दिल खुदा हिकड़ी ॾिनी साब मूं तोखे ॾिनी
मूं तोखे ॾिनी दिल ख़ुदा हिकिड़ी ॾिनी साब मूं तोखे ॾिनी दिल ख़ुदा हिकिड़ी ॾिनी साब मूं तोखे ॾिनी साब मूं तोखे ॾिनी साब मूं तोखे ॾिनी। जे थी सघे त मुंहिंजी रूह में समाए जे थी सघे त मुंहिंजी रूह में समाए दिलि ऐं दिमाग़ जा रिश्ता त टुटी पवंदा आहिनि अक्सर त दिलि ऐं दिमाग़ खे हिकु पासे रखे करे अगरि रूहानी रिश्ता जुड़जनि था त उन्हनि रिश्तनि जो मज़ो उन्हनि रिश्तनि जी ॻाल्हि ई कुझु ॿी हूंदी आहे ऐं अहिड़ो रिश्तो थींदो आहे संगीत सां रिश्तो ऐं ही ख़ूबसूरत गीत तव्हां ॿुधो जिन ते असांजा बहितरीनु म्यूज़िशियन्स दिलीप वासवाणी साहब ढोलक ते शुभम ऐं ऑक्टोपैड ते सचिन असां सां गॾु मौजूदु आहिनि।